गरीब जो 400 रुपया कमाण वारो उन जो हिकिड़ो भेजो खाई नथा सघनि 500 कमाण वारो मज़दूर पूरी न थींदी त किथां हूंदो लाज़िम बचनि समेत ख़ुदकुशी करण ते मजबूर थींदो हाणे असांजी दिलि इहो चवे थी हाणे गाॾियुनि खे रोड ते बीहारे बाहि ॾियूं हादसे चाढ़ी था वञनि ग़रीब माण्हू गुज़ारो किथां कनि त ईंदड़ वक़्त में उहे वीचारा ख़ुदकुशी कंदा ताकी हाणे पोज़ीशन पीटीआई अखबार बिजली बिल से रिलीफ घुरंदड़ अवाम पेट्रोल पंप में दबजी वियो पेट्रोल की कीमत 305 रुपया 36 पैसा ऐं डीज़ल की कीमत 311 रुपया 84 पैसा फी लीटर थियण ते अवाम की सहप जवाब ॾेई छॾियो मुख़्तलिफ़ शहरनि में शटरबंद हड़ताल मुज़ाहिरा ऐं धरना दादू में शहरनि बिजली जा बिल गिची में विझी एहतजाज कयो काज़ी अहमद दोदापुर ऐं ॿियनि शहरनि में भी अवाम रोडनि ते निकिरी आयो महांगाई खां तंग अवाम जो चवणु आहे त हुकूमत जीअण जो हक़ बि खसणु चाहे थी ज़हर खाई मरण खां सवाइ ॿियो को रस्तो नाहे बचो किलो अटे जो वठण जो जीअण जो हक़ ॾिनो वञे इन ड्राइवर माण्हू आहियूं मज़दूरी आई कोन किराया कोन था लॻनि पेट्रोल जा रेट घटायो गरीब अवाम ॾाढी परेशान आहे कुछ पाकिस्तानी अवाम जो कुछ रहम करो कमाए सॼो ॾींहुं 400 रुपया आणे असां गाॾी ते चढ़ंदा आहियूं उहो चवंदो 30 रुपया हाणे 400 में छा पूरी करो अटो वठो खंडु वठो पती वठो त गाॾियूं ॾियारे छॾियूं घरनि में पोइ हाणे वञी पिन माण्हू बि छा कंदा कराची में बिजली के गरन बिल्स खिलाफ व्यापारियों की शटरबंद हड़ताल 17 तारिक रोड समेत शहर के समूरन इलाइकनि में मुख्य कारोबारी मरकज बंद रहा व्यापारियों पारां बिजली जा वाधू बिल वापस वठण जो मुतालबो व्यापारियों जो चवणु आहे त जेसी ताईं के इलेक्ट्रिक वाधू बिल वापस न वठंदी तेसी ताईं एहतजाज जो सिलसिलो जारी रहंदो पेट्रोल ऐं डीज़ल महांगी थियण बाद पाकिस्तान रेलवेज़ भी भाड़नि में 5% वाध करे छॾी अमल सुभाणे खां थींदो नोटिफिकेशन जारी लोकल ट्रांसपोर्टर्स भी पेट्रोल महांगो थियण बाद किराया वधाए छॾिया महांगाई जे चकी में पीसजंदड़ शहरनि लाइ सफ़र करण भी मुश्किल बणिजी वियो पीटीआई अखबार चौधरी परवेज इलाही भेरो ॿीहर गिरफ़्तार इस्लामाबाद पुलिस परवेज इलाही के लाहौर के केनाल रोड वटां गिरफ़्तार करे वठी वई लाहौर हाई कोर्ट नेब केस में गिरफ़्तार परवेज इलाही के आज़ाद करण जो हुकुम ॾींदे खेसि कंहिं बि केस में गिरफ़्तार या नज़रबंद न करण जो हुकुम ॾिनो हो परवेज इलाही हाई कोर्ट खां घर लाइ रवानो थियो त इस्लामाबाद पुलिस खेसि रस्ते तां 3MPO तहत गिरफ़्तार करे वरितो ज़रियनि मूजिब परवेज इलाही के इस्लामाबाद मुंतकिल करे अडियाला जेल में नज़रबंद कयो वेंदो इस्लामाबाद में स्पेशल इन्वेस्टमेंट फैसिलिटेशन काउंसिल बाबत सिफारती मिशन्स लाइ ब्रीफिंग सेशन परडेही खाते के तर्जुमान चयो आहे त ख़ासि मददगार डॉक्टर जहांज़ेब खान परडेही वफ़द के तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी काउंसिल के क़याम IT ज़राअत तवानाई ऐं ॿियनि मंसूबनि में सीड़पकारी बाबति आगाह कयो वियो सिफारती मिशन्स ते ज़ोर भरियो वियो त उहे पाकिस्तान जे वसीलनि मां फ़ाइदो वठण जी हौसला अफ़ज़ाई कनि काउंसिल तकड़ा फ़ैसिला कंदी ऐं सिधी रीत परडेही सीड़पकारी के हथी वठाईंदी
गडियल क़ौमुनि जे अमन मिशन जे वज़ारती इजलास में आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जी ख़ुसूसी शिरकत। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर चयो आहे त आलमी अमन जी बहालीअ में गडियल क़ौमुनि जे किरदारु साराह जोॻो आहे। पाकिस्तान हिकु अहिड़ो ख़ितो चाहे थो जिते अमन, वापार, ट्रांज़िट ऐं सीड़पकारी हुजे। इलेक्शन कमीशन पारां आम चूंडूं जल्द कराइण लाइ तकबंदियूं 30 नवंबर ताईं मुकमल करण जो फ़ैसिलो। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा जी सरबराही हेठि इलेक्शन कमीशन जो आला सतह इजलास। जारी कयल पधिराई में चयो वियो आहे त इलेक्शन कमीशन आम चूंडूं जल्द मुमकिन बणाइण लाइ तकबंदियुनि जो मुदो घटाए छॾियो आहे। तकबंदियूं 30 नवंबर ताईं मुकमल कयूं वेंदियूं। तकबंदियुनि जी तारीख़ खे नज़र में रखंदे चूंडुनि जे शेड्यूल जो ऐलान कयो वेंदो। फेयर ट्रायल यकीनी बणाइण ऐं ॾोहारियुनि खे सोघो करण रियासत जी ज़िम्मेवारी आहे। नेब तरमीमुनि सां घणा इंसानी हक़ मुतासिर थी रहिया आहिनि। सुप्रीम कोर्ट में नेब तरमीमुनि ख़िलाफ़ पीटीआई चेयरमैन जी दरख़्वास्तुनि ते ॿुधणी दौरान चीफ जस्टिस उमर बंदियाल जा रिमार्क्स। जस्टिस मंसूर अली शाह चयो त अदलिया ऐं पार्लियामेंट खे पंहिंजे तरीक़े सां हलण ॾिनो वञे, न त जमहूरी निज़ाम न हली सघंदो। जेकॾहिं पार्लियामेंटेरियंस पाण खे फ़ाइदे लाइ कानून ठाहियो आहे त अवाम खेनि वोट न ॾींदो। नेब सुप्रीम कोर्ट में रिपोर्ट जमा कराईंदे ॿुधायो आहे त अॻूणे वज़ीर आज़म शाहिद काका नबासी, मंसूर कादर काका, अनवर मजीद, खुर्शीद अनवर जमाली ऐं ॿियनि नेब कानून में तरमीमुनि बाबति फ़ाइदो वरितो। सदर आरिफ अलवी क़ौमी इक़्तिसादी काउंसिल जे नए सिर जोड़जक जी मंज़ूरी ॾेई छॾी। जारी कयल नोटिफिकेशन मूजिब काउंसिल 13 मेंबर्स ते ॿधल हूंदी। वज़ीर आज़म चेयरमैन हूंदो। क़ौमी इक़्तिसादी काउंसिल में चइनी सूबनि जा वॾा वज़ीर बि शामिल हूंदा। गवर्नर सिंध कामरान टिसूरी जी लंडन में अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ ऐं शहबाज शरीफ़ सां मुलाक़ात। गवर्नर हाउस जे तर्जुमान मूजिब मुलाक़ात में मुल्क जी सियासी सूरतहाल ऐं पाकिस्तान खे पेश ईंदड़ मुआशी ॾुखियाईनि बाबति ॻाल्हियूं कयूं वयूं। मुलाक़ात में अॻूणो नाणे वारो वज़ीर इसाक डार बि शरीक हो। सखर पुलिस 19 ॾींहं गुज़रण बावजूद सीनियर सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर जा मुख्य कातिल गिरफ़्तार न करे सघी। शहीद जान मोहम्मद महर जा कातिल कानून जे पकड़ खां आजा। शहीद जान मोहम्मद महर जा कातिल कचे में मौजूद हुअण बावजूद पुलिस कख भञी बीणो नाहे कयो। निगरान हुकूमत पारां रेंजर्स ज़रिए ऑपरेशन वारे ऐलान ते बि अञा अमल न थियो। ॾींहं गुज़रण बावजूद हिना शाह ऐं फयाज़ शाह जो पतो ई लॻाए न सघी। पीराणी हवेली मां गुम थियल नारी सना गुरामाणी वारे केस में गिरफ़्तार कयल पीर सुहेल शाह ऐं रियाज़ मशहूरी खे सुभाणे अदालत में पेश कयो वेंदो। पुलिस सुहेल शाह ऐं रियाज़ मशहूरी जी गिरफ़्तारी गुज़िरियल राति ज़ाहिर कई हुई। मुखबिन जी बाज़ियाबी लाइ कश्मीर ज़िले जे नंढनि वॾनि शहरनि में शटर बंदि हड़ताल। हिंदू पंचायत जे सॾ ते ज़िले जे अक्सर शहरनि में कारोबारी मर्कज़ बंदि रहिया। कश्मीर, कंधकोट, बटाणी, बख्शापुर, करमपुर, भोजपुर, टंगवाणी ऐं ॿियनि शहरनि में वापारियुनि कारोबार बंदि रखी एहतजाज रिकॉर्ड करायो। मुखबी बाज़ियाब कराइण जो मुतालबो।